घोटकी जे बागोडव वारे इलाके में जारी भट्टा ऐं पठान तकरार जे ख़ात्मे लाइ समाजी तंजीम स्टैम्प फाउंडेशन जे सरबराह शाइस्ता बलोच, अब्दुल हनान कलोड़, उस्मान सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में इलाके जे मौजूद इरशाद शाह कुरैशी खे साण करे मिंट मेड़ काफ़िलो धार धुरियुनि वटि पहुतो, जंहिं दौरान धुरियुनि जे माण्हुनि खेनि भरपूर मोट ॾींदे निबेरे ते राज़ीपो ज़ाहिर कयो। ओॾा घोटकी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे समाजी अॻवान शाइस्ता बलोच चयो त असां चाहियूं था त क़बाइली झेड़ा ख़तम थियनि, छाकाणि त हिन में मासूम इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं, इलाके जी मैशियत मुतासिर थिए थी। हिननि चयो त झेड़े जे ख़ात्मे लाइ असांखे जिथे भी मिंट मेड़ थी वञणो पियो उते वेंदासीं ऐं इलाके में अमन करायो वेंदो। समाजी अॻवान चयो त भट्टा ऐं पठान धुरियुनि असांजी मिंट मेड़ काफ़िले खे सुठी मोट ॾिनी। धुरियुनि पारां चयो वियो आहे त बिरादरी सां सलाह मशवरे बाद कुझु ॾींहंनि में फैसले जी तारीख़ तय करे चङे मुड़ुस इरशाद शाह कुरैशी खे आगाह कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।